मुझे भाउ खे ॼाम अवैस क़त्ल कयो आहे। हिन वक़्तु ॼाम करीम मूंखे साख ॾिनी आहे। इन क़त्ल जे हवाले सां ॿुधाइण पिया त को तालुक़ नाहे, पर ॼाम अवैस नाहिन मुलविस, ॿिया मुलविस आहिनि। ॼाम अब्दुल करीम खे इन केस मां कढियो वञे। अव्हांखे हिन कॉपी जे हवाले सां ॾेखारियूं पिया। नाज़रीन, कॉपी में ही फरियादी पारां जेको बयान ॾिनो वियो आहे उहो लिखियलु आहे। उन बयान जे हवाले सां ही कॉपी KTN न्यूज़ हथ करे वरिती आहे। एक्सक्लूसिव मंज़र अव्हांखे ॾेखारियूं पिया कॉपी जा, जंहिंमें फरियादी जेको बयान ॾिनो आहे 164 जो बयान जेको कलम बंदि करायो आहे उन जो ही बयान आहे, जंहिंमें फरियादी जेको चयो आहे उहो कलम बंदि करे लिखियो वियो आहे। अव्हांखे लिखियल कॉपी जे हवाले सां ॿुधायां पिया, कॉपी KTN न्यूज़ हथ करे वरिती आहे। नाज़िम जोखियो क़त्ल केस जे हवाले सां ॿुधाइण पिया। क़त्ल में अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अब्दुल करीम मुलविस नाहे, अहिड़ो चवणु आहे फरियादी अफ़ज़ल जोखियो जो। अव्हांखे ॿुधाइण पिया मक़तूल जे भाउ अफ़ज़ल जोखियो मलीर जी अदालत में 164 जो बयान कलम बंदि करायो आहे, जंहिंजी कॉपी KTN न्यूज़ हथ करे वरिती आहे। अव्हांखे हे फुटेजिस ॾेखारियूं पिया। KTN न्यूज़ एक्सक्लूसिव फुटेजिस आहिनि, जंहिंमें जेको बयान उन कलम बंदि करायो आहे उन जा ही फुटेजिस आहिनि, जंहिंमें उन चयो आहे त ॼाम अवैस हिन केस में मुलविस नाहे, ॿिया मुलविस आहिनि। हिन केस मां ॼाम अवैस खे कढियो वञे। केस जे हवाले सां अव्हांखे ॿुधाइण पिया नाज़रीन, नाज़िम जोखियो क़त्ल केस जे हवाले सां अहम ख़बर आहे। अव्हांखे ॾियूं पिया 164 जो बयान कलम बंदि करायो वियो हो फरियादी अदालत में, जंहिंखां पोइ अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त KTN न्यूज़ बि फरियादी जे 164 वारे बयान जी कॉपी हथ करे वरिती आहे। ही कॉपी आहे जेका पंहिंजी टेलीविजन स्क्रीन ते असां ॾेखारियूं पिया अव्हांखे। ॼाम अब्दुल करीम नाज़िम जोखियो जे केस में मुलविस नाहे, फरियादी जो अहिड़ो चवणु आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर आज़म ज़ोराणी। जी आज़म ज़ोराणी, कहिड़ा तफ़सील आहिनि? फरियादी जी कॉपी बि असां हथ कई आहे KTN न्यूज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, नाज़िम जोखियो क़त्ल केस जे फरियादी मोहम्मद अफ़ज़ल जोखियो पारां कलम 164 जे तहत बयान जी कॉपी जेका आहे उहा KTN न्यूज़ हथ करे वरिती आहे। उहा बयान जे मुताबिक़ नाज़िम जोखियो जे वाक़िए बाबति फरियादी अफ़ज़ल जोखियो मुकमल तफ़सील जेके आहिनि उहे अदालत खे ॿुधाया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलां त इहो 164 जो जेको बयानु आहे उहो रज़ाकाराना तौर ते फरियादी जी दरख़्वास्त ते जुडिशल मैजिस्ट्रेट 4 जी अदालत कलम बंदि कयो आहे। उन मौक़े ते धुरनि जा वकील जेके आहिनि उहे अदालत में मौजूदु हुया। मोहम्मद अफ़ज़ल जोखियो पंहिंजे बयान में तफ़सील ॼाणाईंदे चयो आहे त वाक़िए वारे ॾींहुं हिकिड़ी गाॾी में कुझु परॾेही जेके आहिनि उहे शिकार करण लाइ आया। नाज़िम उन्हनि खे शिकार करण खां रोकियो त उन मौक़े ते हिकु माण्हू जेको आहे हेठि लथो ऐं उन पंहिंजो पाण खे ॿुधायो त हू ॼाम गुराम जा माण्हू आहिनि। ऐं उन मौक़े ते उन नाज़िम जोखियो खे थपूं बि हयूं ऐं मोबाइल फुरी जंहिंजे बाबति हिन पंहिंजे वीडियो बयान में बि जेका वायरल थी हुई उनमें बि उनजा तफ़सील बयानु कया। हिन जो चवणो हो त ॼाम जेको गुराम इन वाक़िए खां पोइ जेको आहे फ़ोन करे उनखे घुरायो, जंहिं ते हिन हीउ जेको पंहिंजे भाउ खे वठी वियो। उते जॾहिं ॼाम हाउस ते पहुता त ॼाम अब्दुल करीम ऐं गुराम हिकिड़े ॿिए कमरे में मौजूदु हुया ऐं उतां ॼाम अब्दुल करीम निकिरी आयो ऐं अची पुछियो त इहो कहिड़ो बदमाश आहे, जंहिं ते मक़तूल नाज़िम जोखियो चयो त उहो माण्हू आया जंहिं शिकारियुनि खे रोकियो, जंहिंते ॼाम अब्दुल करीम बिजार जेको आहे उहो